नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त गॾाप में खबर ॾींदा हलूं। पीपी जे MNA शाहिदा जे घर गुलशन ऐं मोमार में शमूलियती तकरीब मुनक़िद कई वई, जंहिं ताज़ो PTI खे अलविदा करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़ PTI लेडीज़ विंग गुलजार हिजरी टाउन जे सदर सोबिया बलोच, UC गुलजार हिजरी जे सदर हमीद टाउन जे नायब सदर अम्बरीन टाउन जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी महाजा टाउन जे फना सेक्रेटरी अनम टाउन जे एडिशनल सेक्रेटरी नीलम, UC जे जनरल सेक्रेटरी रीमा PTI के हमेशा जे लाइ खैर वो आबाद चई पंहिंजी रुकनियत ऐं उहदनि तां इस्तीफ़ाऊं ॾेई PP में शमूलियत थियण जो ऐलान करे वरितो। हिननि चयो त असां नौजवान क़यादत बिलाल भुट्टो ज़रदारी जी क़यादत ते एतमाद कंदे चऊं था त असां पार्टी जी भलाई अवाम जी बहितरी लाइ बहितर नमूने सां पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾींदासीं। उन मौक़े ते मीर बशीर बिरोई, अज़ीज़ुल्लाह डाणे, मीर वहीद चाकर बिरोई, शाहिद रिंद ऐं ॿियनि जियालनि शिरकत कई ऐं आख़िर PTI खे छॾे PP में शमूलियत इख्तियार कंदे समूरन लेडीज़ विंग जे अॻवान लाला रहीम पारां सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा ॾिना विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।